साकी सब का पहिरियां त ॾाढो मूंखे दुख थियो आहे जो सुठो तमामु बहितरीन डायरेक्टर आहे, बहितरीन अदाकार आहे, बहितरीन राइटर आहे, सुठो इंसान यार ही ख़बर पई आहे त तुंहिंजे लाइ हिकिड़ा वॾा प्रॉब्लम थी विया आहिनि। सो शाम साईं अब्दुल सत्तार साहब सब खां पहिरियां अस्सलाम वालेकुम असांजा मोहतबर ऐं सुञाणे धरती जा तमामु वॾा सरमाया आहियो अब्दुल सत्तार मौजूद। असल मूंसां हिकु अहिड़ी गेम खेॾी वई आहे, हिकिड़ी अहिड़ी फिल्मी स्टोरी मूंसां रचाई वई आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको 4-5 साल अॻु में अची जेको असां नज़रमाला में रहे थो, उनजे लाइ असांजो नवाबज़ादा असांखे फ़ोन थो करे त बाबा हिनखे मसवाड़ ते जाइ वठी ॾियो। असां हुनखे मसवाड़ ते जाइ वठी था ॾियूं, हुते रहे थो, हर दुख में सुख में हुनजी हेल्प जाइ बि ग़रीब सम्झी हुनजी मदद हेल्प जेकी आहे उहा कईसीं ऐं हुनखे जाइ वठी ॾींसीं। बाद में जेको आहे सो ही साल ॾेढ अॻु में हितां लॾे वञी कंहिं ॿिए पाड़े में वेठो मुमताज़ कॉलोनी, उहो माण्हू अचानक जेको आहे सो अची करे 1 जुलाई ते ॿुधाए थो त जेको आहे सो मुंहिंजो पुटु राति घर न आयो आहे। पुट जो नालो अयाज़ थो ॿुधाए, पंहिंजो नालो जेको आहे मोहम्मद वारिस। अदा अयाज़ मोबाइल नंबर बि कोन्हे अयाज़। अरे बाबा अयाज़ शिनाख्ती कार्ड नंबर ॾे त भला जेको आहे कढायूं CDR। शिनाख्ती कार्ड बि नथो ठहियल। अरे बाबा शिनाख्ती कार्ड बि नथो ठहियल, मोबाइल नंबर बि न आहे, त इहो जेको आहे कीअं ॻोल्हियूं तुंहिंजे पुट खे? भला तुंहिंजी कंहिंसां दुश्मनी बि न आहे। जॾहिं तॾहिं दुश्मनी पंहिंजे ॼाटे सां अब्दुल कादिर नाले खोसे सां हुई, जेको आहे सो हिन सां मिटी चारी थियल हुअसि। हुनजी भेण छोकिरे जी जेको गुम थियल ॿुधाए थो, हुनजी भेण अब्दुल कादिर खे ॾिनल हुई, अब्दुल कादिर जी भेण हुनखे ॾिनल हुई, पाण में मिटाचारी कयो। मोहम्मद वारिस 2 सालनि खां पोइ पंहिंजी नुंहुं बि पाण वटि झलियो ऐं पंहिंजी धीउ बि खसे अची बीठो, त ज़ाहिर आहे हुनजी हुन सां दुश्मनी। पर छोकिरे जी मासा सां ॾाढी मोहबत हुई, उहो पाण में हिकु ॿिए मोहबत कंदा हुया ऐं उहो छोकिरो पंहिंजे मासा सां निकितो हलियो वियो। मोहम्मद वारिस ॼाणी बुझी हर शइ जी ख़बर पंहिंजे पुट सां CDR में निकितो ॻाल्हाईंदो आहे। पंहिंजे जेको आहे सो पुट सां 2-3 ॾींहं 5 तारीख़ ॻाल्हायोसीं, वरी 10 तारीख़ ॻाल्हायोसीं। जॾहिं असां हुनखे जेको आहे सो ओपन वरितो आहे, खोलियल सिंध जे अॻियां हूंदो आहे अब्दुल सत्तार साईं, त उन माण्हू जेको आहे चयो आहे त इहो जेको आहे असां न ॻाल्हायो आहे। हाणे असांजे मथां बेगुनाह हिकिड़ो इल्ज़ाम आहे त असां अगवा कयो आहे। असां त चऊं त ख़ुदा रा सिंध सॼी खे जेको आहे रिक्वेस्ट था कयूं त जेकॾहिं बाबा असांजी इंक्वायरी थिए थी, असांजी जुडिशली इंक्वायरी थियणु खपे। इंक्वायरी में असां 99% खे पोइ ते हटाए 99% साफ़ था निकिरूं ऐं 1% असां जेको आहे हुन में मुलविस था निकिरूं त जेकी सज़ा चोर जी उहा असांजी हुजणु खपे। पर जेकॾहिं असां 110% 100% जो 100% बेगुनाह आहियूं त पोइ असांजी केस जी जेको आहे ॿुधणी थिए ऐं असां जेको आहे ATC कोर्ट खे हथबधी अर्ज़ु था कयूं, हाई कोर्ट लाड़काणो खे हथबधी अर्ज़ु था कयूं त असांजी केस खे जेको आहे जाइज़ो वठे। असां हिन केस सां को बि वास्तो न आहे। जेकॾहिं हिन जो पुटु वियो आहे त उहो हिन जो पुटु पंहिंजे जेको आहे सो ॼाटे सां गॾु अथसि, जंहिंसां ही फ़ोन ते ॻाल्हाईंदड़ आहे, पंहिंजी मर्ज़ी सां राहियूं वेठो अथसि। असांखे छो थो ज़लील ख़्वार करे? असांजो तदारक कयो आला इदारनि खां, महिरबानी अथनि। साकी असांजे सिंध जो तमामु बहितरीन अदाकार अल्लाह अल्लाह जो हुबी कंदो। नाज़रीन इहो असांजो तमामु बहितरीन अदाकार डायरेक्टर राइटर सफ़दार साकी ऐं इन सां हिकिड़ो वॾो मसइलो थियल आहे हिकिड़ो। ऐं मां IG सिंध जेको आहे DIG इरफान बलूच साहब जेके बि आहिनि ऐं मसूद बंगश साहब ऐं जेके बि ज़िले इंतिज़ामिया आहिनि उनखे हथबधी अर्ज़ु कंदुमि ऐं नासिर आफ्ताब साहब हथबधी अर्ज़ु कंदुमि वज़ीर आला सिंध ताणी त हिन ग़रीब जी मदद कयो, जांच कयो, बिल्कुलु तव्हां जांच कयो। जेकॾहिं हे ॾोही आहे त ॾोह जो हक़दार आहे, लेकिन एतिरी उमेदु त हीउ वीचारो ग़रीब नाहक हिकिड़ो केस में फाथो वियो आहे। तव्हां इंक्वायरी कयो। जॾहिं हिकिड़ो माण्हू अॻुवा आहे, गुम थी वियो आहे, पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए थो, हिननि वटि उहे बि सबूत आहिनि, लेकिन हिन सां इंसाफ़ कयो वञे। वरी महिरबानी लिख थोरा, अलाह तव्हांखे वरी ज़िंदगी ॾींदो ऐं हिन भाउ सां इंसाफ़ कयो वञे। वरी महिरबानी।